वफ़ा बि का शइ आहे। दोस्तो, असांजा सफ़र, असांजा टूर तबलीग सां तालुक़ जो हिकु जुज़ आहिनि। यकीनन रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में ऐं उन जी गहमा गहमी में कॾहिं असांखां दुरूद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महिनत घटिजो वञे ऐं कॾहिं ख़ासि करे निमाज़नि में सुस्ती थियो पवे ऐं काफ़ी नवां दोस्त बि गॾु हूंदा आहिनि। पर गॾु सफ़र करण सां सोहबत जो असरु चढ़ंदो ऐं हिक ॿिए खां सिखबो। कसरत दुरूद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आदत बि पवंदी ऐं उन सां गॾोगॾु वक़्त जी पाबंदी ऐं निमाज़नि जो लुत्फ़ बि वठिबो। बाक़ी ज़रूरु मिसकीनी त पंहिंजी जॻह ते आहे, पर एतिरे थोरे ख़र्च में एॾो सैर तफ़रीह ऐं निगाहे करम कामलीन रिहाणियूं सभु क़िस्मत ऐं ज़िंदगीअ जा खेल आहिनि। कल्ह जिन सां गॾु असां सफ़र ते कया, अॼु उहे असां में कोन्हनि। बसि तकलीफ़ूं ऐं मुश्किलातूं पंहिंजी जाइ ते, पर वफ़ा बि का शइ आहे। वफ़ा बि का शइ आहे। असांजो कंहिं ते अहसान नाहे, हर कंहिंजी मंज़िल मक़सदु आहे। मुंहिंजूं दुआऊं उन्हनि लाइ जिन वफ़ाउनि जो दामन न छॾियो नातो निभाइण में। अल्लाह पाक अव्हां जो निगहबान ऐं नासिर।